नाज़रीन हमारे ॾिसी रहिया आहियो ख़बरचार न्यूज़ ऐं आऊं आहियां आयशा हैदर। मलीर सर्वर मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ स्टील टाउन लॻ वाटर बोर्ड जे मुलाज़िमनि लाइ जोड़ियल 120 घरनि खे गुज़िरियल 50 सालनि खां गैस जहिड़ी बुनियादी सहूलियत न ॾिनी वई आहे, जंहिं ख़िलाफ़ मुलाज़िमनि ऐं रिहाइशियुनि पंहिंजे ख़ानदान समेत घरनि खां ॿाहिरि निकिरी फिल्टर प्लांट लॻ एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे वाटर बोर्ड जे मक़ामी ऑफिस ताईं मार्च करे धरणो हंयो। यूनियन जे अॻवाननि नाज़िम ख़ान, अमर जलील मंगसी, ज़ुल्फ़कार सोलंकी ऐं ॿीहर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वाटर बोर्ड इंतिज़ामिया आउट स्टेशन जे मुलाज़िमनि सां बेअखियाई वारो रवैयो रखी रही आहे। मुलाज़िमनि जी पिपरी फिल्टर प्लांट कॉलोनी जे घरनि खे 50 साल गुज़रण बावजूदि अञा ताईं गैस जहिड़ी नेमत खां महरूम रखियो वियो आहे। हुननि चयो त बिजली जी घटि वोल्टेज सबबि घरनि में मौजूदु फ्रिज, पखा सड़ी विया आहिनि। कामरनि जे घरनि एसी हली रही आहे ऐं मुलाज़िमनि जे घरनि में पखा बि नथा हलनि। हुननि फौरी तौर गैस कनेक्शन ॾियण समेत मुलाज़िमनि जूं रहतूं सनकोटा ते भर्तियूं ऐं मुलाज़िमनि खे तिबी सहूलियतूं ॾियण जो मुतालबो कयो आहे। नाज़रीन ॾिसंदा रहो ख़बरचार न्यूज़ ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।